जामशोरो मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त जामशोरो जे मंझात भरिसां टोड़ी फाटक इंडस हाईवे ते जामशोरो खां सेवण तरफ़ वींदड़ तेज़ रफ़्तार कोच कल्टी थियण जे नतीजे में मासूम ॿारड़ा समेत 6 ॼणा मुसाफ़िर फ़ौत थी विया आहिनि। हादसे दौरान औरतुनि ऐं ॿारनि समेत 15 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। फ़ौतियुनि में कोटड़ी वासी 12 वर्ष जो बबलू ख़ासकेली, 40 वर्ष जी फरीदा ख़ासकेली, हिकु खीर पीआरक ॿार आयान ख़ासकेली, शाज़ेब ऐं नवीदा समेत 6 ॼणा शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि ऐं फ़ौतियुनि जे लाशनि खे तालका अस्पताल मंझांद आंदो वियो। मंझात सिविल अस्पताल में ज़ख़्मियुनि खे मरम पट्टी करे सिविल अस्पताल जामशोरो ॾांहुं मुंतक़िल कयो वियो। हिन हवाले सां ॿुधायो पियो वञे त हादसे जो शिकार थियल जामशोरो खां सेवण तरफ़ वींदड़ कलंदर जी ज़ियारत ते वञी रहिया हुआ त रोड हादसो पेश आयो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।